अस्सलाम वालेकुम दोस्तों, आमिया कामिशाद अली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक इन सिंधी यूट्यूब चैनल। कीअं आहियो? उमेद थो कयां सभु ठीकु ठाक चाक चङा भला हूंदा। त अॼो कहिं वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं तव्हां जैज़ जे सिम ते बिल्कुलु फ्री में 25,000 MB ताईं कीअं हासिलु करे सघो था, उहो बि हिन ई वीडियो में। त वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। जे कॾहिं चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो, छो जो असां यूट्यूब चैनल ते फ्री इंटरनेट, फ्री बैलेंस ऐं टेक्निकल जा वीडियो सिंधी में अपलोड कंदा रहंदा आहियूं। जेकॾहिं तव्हां हुन मां भरपूर फ़ाइदो हासिलु करणु चाहियो था त असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। त अॼो हिन वीडियो में तव्हांखे मां 7 जैज़ फ्री इंटरनेट जा बिल्कुलु कोड ॿुधाईंदुसि, जंहिंमां तव्हां बिल्कुलु 25,000 MB ताईं हासिलु करे सघो था, उहो बि जेकॾहिं तव्हां वीडियो खे पूरो ॾिसंदा त। काफ़ी दोस्त वीडियो खे स्किप कंदा आहिनि, वीडियो खे अध में छॾे ॾींदा आहिनि, छो जो पोयां चवंदा आहिनि त यार वीडियो फेक हुओ ऐं हिन में त कुझु नथो मिले। सो ईअं कोन्हे। बहरहाल तव्हां वटि को न को कोड लाज़मी लॻंदो, एतिरा कोडनि मां लाज़मी को न को लाज़मी वर्क कंदो। तव्हां वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो ऐं वीडियो खे लाइक करे अचो त वीडियो खे शुरू कयूं था। त सभ खां पहिरीं तव्हां वटि पेन पनू हुजे या तव्हां पंहिंजी मोबाइल जी स्क्रीनशॉट तव्हां कढी सघो था इन कोडनि जी, छो जो तव्हांखे यादि करण में तकलीफ़ न थिए। सो सभ खां पहिरीं असां वटि पहिरियों नंबर कोड हीअ आहे *555। हिन कोड मां तव्हांखे 2,000 MB मिलंदी, उहो बिल्कुलु मुफ़्त। उनखां पोइ ॿिए नंबर ते कोड हीअ आहे *551। हिन कोड मां तव्हांखे 6,000 MB मिलंदी। तव्हां हिन कोड जी स्क्रीनशॉट कढी वठो। ऐं उनखां पोइ टियों नंबर ते कोड आहे *117*9H। हिन कोड मां तव्हांखे 5,000 MB मिलंदी। हीअ कोड तमामु बहितरीनु आहे। ऐं उनखां पोइ *5555। हिन मां तव्हांखे 1 GB बिल्कुलु फ्री में मिलंदी। उन सां गॾु तव्हांखे कुझु SMS मिंट मिली सघनि था। हिन कोड खे तव्हां लाज़मी मिलाइजो, ठीकु आहे। ऐं उनखां पोइ *832। हिन कोड मां तव्हांखे तक़रीबन 10,000 MB बिल्कुलु मुफ़्त मिलंदी। हिन कोड खे लाज़मी तव्हां ट्राई कजो, थी सघे तव्हां वटि ही वर्क करे, ठीकु आहे। सो हर कंहिं ते सभु कोड वर्क न आहिनि कंदा, कंहिं सिम ते वर्क कंदा आहिनि। फ़िलहाल तव्हां हिन मां को सभु कोड तव्हां हिन मां ट्राई करे सघो, थी सघे तव्हां वटि को न को लाज़मी वर्क कंदो। ऐं उनखां पोइ आख़िरी कोड इहा आहे *674H। हिन मां तव्हांखे 2,000 MB बिल्कुलु फ्री मिलंदी। त इहो अॼोको वीडियो तव्हां वटि कहिड़ा कहिड़ा कोड लॻा तव्हां कमेंट्स बॉक्स में लाज़मी ॿुधाइजो, जीअं ॿियनि दोस्तनि खे त ख़बर पए मिले थो या कोन थो मिले। सो हिन वीडियो खे अॻिते शेयर कजो ऐं लाइक सब्सक्राइब करे छॾिजो। महिरबानी वॾी।